मदई लॻे गाए जा थाणे जी हद धड़ो बस स्टॉप ते रोड क्रॉस कंदड़ ॻोठ मुंधूअ जे वांडवासी 45 साला गुलाम रसूल जखरो तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल जे टक्कर लॻण जे नतीजे में सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे इतला मिलण बैदि गाए जा पुलिस खणाए मदई अस्पताल आंदो, जिते हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फोत थी वियो। जंहिं बैदि ज़रूरी कार्रवाईअ खां पोइ लाश वारसनि हवाले कयो वियो। लाश ॻोठ पहुचण ते संदसि घर में कोराम मची वियो। राब्तो करण ते गाए जा पुलिस ॿुधायो त ॻोठाणो रोड क्रॉस करे रहियो हो त तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल सवार संदसि खे टक्कर हयूं, जंहिं बैदि हिनखे सख़्तु ज़ख़्मी हालत में मदई अस्पताल खणी आयासीं, जिते हू फोत थी वियो। ॿिए तरफ़ गाए जा पुलिस मोटरसाइकिल सवार खे मोटरसाइकिल समेत पंहिंजे तहवील में वठी छॾियो आहे। आजुज़ भुट्टो, इबरत न्यूज़, मदई जी।